अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आईना टीवी में भलीकार इमदाद पिताफ़ी मिसवाड़ी में पहुंची सॼो ॾींहुं मसरूफ़ गुज़ारियो। प्रेस क्लब जे साफ़िन खे मुबारकूं ॾेई अजरकूं पुण पारायूं। नियाज़ी पाकिस्तान जो जया खान है जेको आउं असेंबली में हिकिड़े दफ़ा न पर जॾहिं मौक़ो मिलियो मुझे चयो आहे या पाकिस्तान रहंदो या नियाज़ी रहंदो। पाकिस्तान जेको हिन दौर में अहिड़ो दौर पाकिस्तान बदतरीन दौर आया उहे यया हुजे उहो मुशरफ हुजे उहो जनरल ज़िया हुजे या ॿियूं मुसीबतूं हुजनि अयूब ख़ान जी सूरत में पर अहिड़ी वबा हिन मुल्क में करे कोन्हे आई। सर जेको आहे उहो एॾी महांगाई थी वई आहे हिन मुल्क में मुंहिंजे हूंदे बि चए थो अञा बि चए थो तब्दीली ईंदी कहिड़ी तब्दीली आहे जेका हिकिड़ो माण्हू कटनि खां बेतनि खां शुरू थियो और हाँ वरी चई तो बाबा ज़रात खे वरी हाणे चए थो बाबा असीं टमाटा विकिणी ॾिसो हींअर ज़मीनदारनि जो मुआशी क़तल कयो पियो वञे बसरनि खे बंदि कयो वियो केले खे जी एक्सपोर्ट बंदि कई वई आहे टमाटनि जी एक्सपोर्ट बंदि कई वई आहे इंतिहाई असांजा माण्हू बोरियत हारिन इंतिहाई घणा परेशान आहिनि। सो इमरान ख़ान हिन मुल्क ते कोरोना खां वॾी वबा अगरि दुनिया में को आहे ऐं पाकिस्तान में आहे त उहो इमरान नियाज़ी आहे। इंशाअल्लाह ताला चेयरमैन साहब 27 फरवरी जो लॉन्ग बैनर ऐलान कयो आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे चवंदुसि त सियासी जदोजहदूं कामयाबु तॾहिं थींदियूं जॾहिं आवाम पार्टिसिपेट करे। रुॻो हिते बि चवण त महांगाई मसइलो कोन थींदो। हर माण्हू फ़र्ज़ु कयो चंबड़ जे माण्हुनि ते मिसण जे माण्हुनि ते टंडोला जे माण्हुनि ते इहो फ़र्ज़ु आहे अगरि गैस कोन थी घर में अचे असीं इते ई इन ई घटी में एहतिजाज नोट कयूं। अॼु सोशल मीडिया जो ज़मानो आहे। सर मिसण जा काफ़ी माण्हू चवनि था त जेके अॻे चकर वाइदा थियल हुआ उहे अञा वफ़ा न आहिनि थिया त असां जेको आहे ईंदड़ इलेक्शन में कहिड़े मुंहुं सां ॻाल्हि ॿुधो वाइदा यकीन ॾिसो त 100% करे कोन थियो आहे 100% करे कोन थियो मुमकिन कोन्हे। मौजूदा दौर जी हुकूमत में थियो अहिड़ो सिंध जा 100 अरब जेके असेंबली ते रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि NSC अवार्ड जा कोन था मिलनि। हिन मुल्क खे जानी हुजे इमरान ख़ान ऐं ख़ासि तौर ते सिंध ते सभिनी वज़ीरनि जो कमु ख़बर थो छा आहे त उहो सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ु प्रोपोगंडा था कनि। ॿियो को कमु कोन्हे। पैसा ॾियण लाइ तयारु कोन्हे। जेको पैसा कलेक्ट कंदो पैसा उहो ॾींदो न। पैसा वफ़ा कलेक्ट करे असांजे पोर्ट जा 67% कराची थी ॾे उनजे मोट में असांखे 10% कोन थो मिले। हिन जे अचण खां पोइ बिल्कुलु पैसा ब्लॉक थी विया आहिनि। असां हिन वक़्तु 3 सालनि खां सिंध गवर्नमेंट बहरान जो शिकार है। असां तव्हांखे ऑनेस्ट स्पीकिंग सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट हींअर रुटीन जो जेके पघारूं आहिनि उन्हनि खे बि इंगेज कोन पई करे सघे। उन्हनि सां मामला पिया थियनि त माण्हुनि खे जेके जॉब में माण्हू आहिनि उन्हनि खे महीने जो तनख़्वाह ॾियणु सिंध हुकूमत लाइ मसइलो थियो। थैंक यू वेरी मच। जी नाज़रीन PPMP इमदाद पिताफ़ी मुख्तार मां जहद में शिरकत करण सां गॾु आवाम जा मसाला पुण ॿुधा ऐं बबलू मेव जे दुकान ते संदसि चांहि पुण पीती गटर लाइन जो पुण दौरो कयो। असांजे चैनल आईना टीवी खे सब्सक्राइब करियो बेल आइकन खे दॿायो। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा अल्लाह हिन खे पाण।